दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुर आहे ऐं आउं कहाणी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे नाशाद रहम अली जी लिखियल कहाणी सेई जो भन्नी जॾहिं सॼण सफ़र हलिया ॿुधाईंदुसि। मास्तर गुलाब आंगण ते बीठल रोहिड़े हेठां मौजूदु हो। संदसि पुराणो पालियल मोर पखी रोहिड़े जी लामनि ते लुॾी रहियो हो। फगण जो निमाणो सुबुह थर जी भिटनि ते लेटियो पे। थधड़ी हीर जे झोंके सां रोहिड़े जी टारियुनि में टाह पइजी वियो ऐं कंहिं लाम तां छणंदड़ हिकु ॻाढ़ो गुलाब ॿुढड़े गुलाब जी हंज में अची किरियो। हिन गुल खे हथनि में खणी वरितो ऐं नज़र जी ऐनक सां मुआइनो कंदे गुल खे चङी तरह ॾिसणु लॻो। गुल जी रंगत ऐं कोमलता ॾिसी खेसि 30 साल अॻु ॾिठल नुसरत जो चहिरो यादि अचणु लॻो, जंहिंजूं ॻाढ़ियूं गिलियूं गुलाबी छांवनि जे फार लॻंदियूं हुयूं, जंहिंजे गुल जहिड़े चहिरे ते कजलियुनि अखियुनि जूं निहारूं सूंहं जी अनोखी तशरी भासंदियूं हुयूं। गोॾनि जी सरभरो ईंदड़ कारा डिघा ज़ुल्फ पदमणी औरत हुजण जी चुगली हणी रहिया हुअसि। भरियल ऐं सडोल बदन जी मालिक नुसरत गुलाब जी ज़िंदगी में ईअं आई हुई जीअं अणंघाई ततल सहरा ते उठे जो वाह वरंदो आहे ऐं जीअं सुकल वणनि ते वरी गौंच फुटी पवंदा आहिनि। नुसरत सां गुलाब जी पहिरीं मुलाक़ात तॾहिं थी हुई जॾहिं मिठी ज़िलो पुराणो मीरपुर ख़ास ज़िले जो हिसो हूंदो हो। गुलाब प्राइमरी मास्तर हो। हिन जी बदिली डिघड़ी भरिसां हिकु ॻोठ में थी हुई जिते स्कूल जी भर में ई नुसरत जो घर हो। हिन जी मानी बि नुसरत जे घरां ई ईंदी हुई। नुसरत पाण बि उन ॻोठ जी गर्ल्स प्राइमरी स्कूल में मास्तरियाणी हुई। नुसरत जो 60 वरनि जो पोड़ो मुड़ुसु रशीद मानी खणी ईंदो हो ऐं गुलाब सां देर ताईं ॻाल्हियूं कंदो रहंदो हो। भूरड़ो ऐं सादड़ो रशीद उर्फ़ शीदो गुलाब सां एतिरो त वेझो थी वियो जो अक्सर गुलाब खे मानी जे महल घर वठी वेंदो हो। नुसरत गुलाब लाइ सुठा सुठा ताम रधींदी हुई। गुलाब थरी लोक अदब जा वर्क फलोरींदो हो त सुघड़पणी जी सुराण चोॾ सां पखड़ी पवंदी हुई। मुर्शद लतीफ़ जा बैत गुलाब जे चपनि तां दिलि छुहंदड़ असलोब में तिरकंदा हुआ। गुलाब शाह जे बैतनि जो तर्जुमो जॾहिं बि रशीद खे ॿुधाईंदो हो त मानी घणींदड़ नुसरत जा हथ वेलण ते बीह रहंदा हुआ ऐं दांगीअ में पचंदड़ मानी सड़ी पवंदी हुई। उन लकाउ खे गुलाब अखिटेट करे ॾिसंदो हो त नुसरत जी लजारी मुर्ख पशेमानी जी तासर में वेड़िजी पवंदी हुई। रशीद ॻाल्हियुनि में गुलाब खे ॿुधायो हो त संदसि भाउ जे खून बदिले नुसरत जो संग खेसि चटी में मिलियो हो। नुसरत जी कुख मां रशीद खे हिकु धीउ नादिया जो औलाद हो जेका प्राइमरी स्कूल में गुलाब वटि पढ़ंदी हुई। नुसरत पंहिंजी धीउ खे इहो चई गुलाब वटि पढ़ण लाइ छॾियो हो त औलाद माइट वटि सही पढ़ी न सघंदो आहे। गुलाब खे उन ॻोठ में ॿार पढ़ाईंदे 1 साल गुज़री वियो। जॾहिं बि स्कूल जे अङण में अची बीहंदो हो त नुसरत भित तां खेसि टिक ॿधी पई ॾिसंदी हुई। नुसरत जे चहिरे जा विझ वराका खेसि बेचैन बणाए विझंदा हुआ। हिन जी दिलि चाहींदी हुई त नुसरत खे अखियुनि में विहारे लोक खां लिकाए छॾे, पर हिकु बेनाम वास्तो ऐं गूंगो भरम हिन खे ईअं करण खां रोके वठंदो हो। हू रशीद जी लॼ हुई, शीदो जंहिं हिन खे इज़त ॾेई बचनि में विहारियो हो, जंहिंजो दाणो पाणी खाई ॿियाई करणु मुड़ुस जो वड़ कोन लॻसि। हिन पंहिंजी दिलि ते पथर ॿधी छॾियो हो। चरी दिलि जी चाहत खे रोके वरितो हुयईं। मोहबत जे जज़्बनि जो मच ज़ब्त जे पाणी सां विसाए छॾियो हुयईं। ज़िंदगी खे आज़माए सम्झी पंहिंजे प्यार खां पासीरो थी बीठो हो। नुसरत जी हर अगराई हिन बेरहमी सां ठुकराए छॾी हुई। हिन नुसरत खे त बज़ाहिर नज़रअंदाज करणु शुरू कयो, पर हिन जे अंदर में मोहबत जो जज़्बो लूसर गाह जे वढण बावजूदि वेरा वेर वधणु लॻो हो। हिकु सांझा नंढड़ी नादिया हिकु काग़ज़ खणी आई, खेसि ॾींदे चयाईं, अम्मा ॾिनो आहे। गुलाब काग़ज़ खोलियो, मथसि लिखियलु हो, अखियुनि में थी वेह त वारे छपर ढकियां, तारनि में कर तकियो छपर में थी छे, तोखे ॾिसे न ॾे आउं न पसां को पियो। गुलाब बैत वरी वरी पढ़ियो। नुसरत जी मादरी ज़बान सिंधी न हुई, पर पोइ बि हर लफ़्ज़ दुरुस्त लिखियलु हो।
गुलाब जे अंदर में उणपन वधण लॻी। बेसाख़्ता संदसि हथ कलम ॾांहुं वधण लॻा ऐं साॻे कागज़ जे ॿिए पासे लिखियईं, भंभियूं हॾ न भेर, खण सुबुकियूं सिपरियूं, तो जे चाह चलायूं तिन विधो जीअं वेर, कजल अखियूं म फेर, तुंहिंजी रुखियनी रण कयो। कागज़ नादिया खे ॾिनाई, नादिया कागज़ खणी वापसि हली वई। राति जो स्कूल जे अंगण में सुतल पियो गुलाब जो वजूद प्यार जे फितरी जज़्बनि ऐं मसनोई उसूलनि जी वेड़ जो मैदान बणिजी पियो। अंदर जा उदमा ज़ब्त जी तलवारनि जा धक सहंदा रहिया। नेणनि खां निंड रुसी वियसि, सॼी राति पासा वराईंदो रहियो। रखी रखी शाह जो बैत संदसि दिलि में कारीअर जी वराका विझण लॻो। बुलंद आवाज़ में उचारियाईं, हुन तारे हिन हेठि हित मुंहिंजा सिपरी, सॼण माखी मेठ कूड़ा थियनि न करे। हिन बैत ख़तम ई मस कयो त भरिसां बीठल नुसरत उचारियो, नेण न निंडूं कनि, भॻो वारस खड़ियनि, उझामियो ॿरनि तोखे साॼो सिपरी। गुलाब छिरक भरे उथी बीठो ऐं वाइड़ो थी नुसरत खे ॾिसणु लॻो। अलाए केतिरी देरि खां नुसरत उते बीठी हुई ऐं नुसरत खिलंदे चयो, मुंहिंजी दिलि जा चोर, तूं सुखियो कीअं सम्झे? गुलाब ख़ामोश रहियो ऐं ख़ामोशी डिघी थियण लॻी त नुसरत संजीदा थींदे वरी ॻाल्हायो, मुंहिंजी दिलि मुंहिंजे वस में न आहे गुलाब, तूं मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी प्यारु आहीं, मूंखे पंहिंजो न कंदे गुलाब। नुसरत जी जुरतमंदी गुलाब खे अजब जो शहर ठाहे विधो। संदसि उसूलनि जा भरम प्यार जे जज़्बनि खां शिकस्त खाइण लॻा। संदसि दिलि चाहियो त हू बि नुसरत अॻियां पंहिंजे उसूलनि जी हार तस्लीम कंदे इहो एतिराफ़ करे त हू बि नुसरत लाइ ईअं ई तड़पे थो जीअं मोर मींहं लाइ, चकोर चंड लाइ ऐं दिलियूं दिलि वारनि लाइ। पर सिगो ई पाण संभाले वरिताईं ॼण मंझसि का अज़गैबी कुवत अची वई हुई। नुसरत खां पुठीरो थी चयाईं, मञा थो त तूं मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी मोहबत आहीं। तुंहिंजे प्यार में तड़पण ऐं पंहिंजे जज़्बनि जो क़त्ल करणु मुंहिंजो मुक़दर आहे। तुंहिंजो प्यार मुंहिंजी दिलि में ख़ुशबू जीअं पाण मुरादो दाख़िल थी चुको आहे। इहो मतां सम्झी त मूं तोखे ठुकराए छॾियो आहे, पर मूं त पंहिंजो पाण खे उसूलनि जी सूली ते टंगे छॾियो आहे। प्यार दिलि जा दर्द भञी ॿाहिरि अची न सघंदो। असीं सिंधी माण्हू अनोखनि वास्तनि जा अमीन आहियूं। जंहिं घर जो नमक खाऊं उन घर जे धणीअ सां वेसाघाती असांजो वण कोन्हे। बग़ैर बि घुंडी वारे जो टारो कंदो आहे, ऐं पोइ बि इंसानु आहियां। मर्दनि ऐं घोरनि जो अंत नाहे लॻो नुसरत। मुंहिंजी बर्दाश्त जो इम्तिहान न वठ मिठी। गुलाब जी अखियुनि मां लुड़क वहण लॻा। नुसरत बि लुड़क रोके न सघी, पेर पेर में ॾेई वापसि वञण लॻी। स्कूल जे दर वटि पहुची शाह जो बैत उचारियाईं, नी निहाई जी ढकियो को ढके, ॼर न ॾेरे छॾे त रिछ पुछंदा कीअं, तूं पुड़ करे जिती जीअं कुंभार कनि कननि से। गुलाब राति जो बाक़ी हिसो सुम्ही कोन सघियो। हिन जे प्यार ऐं ज़मीर विचां वहिरान हलंदी रही। हिन जे मनड़े जी माटी मंझि अहसासनि जो थोरो सोच जे झरणे सां वलोड़बो रहियो। हिन वास्तनि जो भरम रखण ख़ातिर प्यार खे क़ुर्बान करण जो फ़ैसिलो करे वरितो। सुबुह सवेल संदसि अखियुनि में ओजागे जी ॻाढ़ाण अटकियल हुई। शहर वेंदड़ बस में सवार थी 2 ॾींहं ऑफिसनि जा चकर काटींदो रहियो। 3 ॾींहं पंहिंजे ॻोठ जे स्कूल जो ऑर्डर मिलियसि। लेटर खणी बेदख़ल थियण लाइ अॻूणे स्कूल पहुतो। नंढड़ी नादिया खेसि कागज़ आणे ॾिनो, जंहिं ते लिखियलु हो, सिर लोहीड़ा गभिया कसर निसरिया, तो कीअं विसरिया ढोलिया ॾींहं मिलण जा। गुलाब पंहिंजो मुख़्तसर सामान सहणु शुरू कयो। संदसि ख़बरूं ॿुधण वारो रेडियो नुसरत जे घर रहिजी वियो। गुलाब उहो खणणु मुनासिबु न सम्झो। उन सां संदसि बदिली जी ख़बर नुसरत खे पइजी सघे थी। स्कूल जे ॿारनि खां बि मोकिलाए न सघियो। नंढड़ी नादिया खे कागज़ ॾींदे चयाईं, नुसरत खे ॾेई छॾिजांइ। कागज़ ते शाह जो बैत लिखियलु हो, जेको फेरां खां सो वसाला न थिए, अची उतां खां मूंखे प्रिय परे कयो। गुलाब ॻोठ मोटी आयो। ॻोठाणे स्कूल में ॿारड़ा पढ़ाइण लॻो। ॾींहं लंघिया, साल लंघिया, पर हिकु लम्हे लाइ बि नुसरत खां विसरी न सघी। हिन जे विछोड़े में को मिठो दर्द हो। हिन जी दिलरुबा यादगिरियुनि जी अनोखी ख़ुशबू
हिन जे वजूद खे नाज़बू जे वास जियां वासे छॾियो हो। गुलाब शौक़ीन मुड़सो भलनि उठनि ऐं बुनियादी घोड़नि खे सींगारण ऐं सवारी करणु संदसि ख़ासि शुगल हूंदा हुआ। सफ़ेद कपिड़ा, अछो पटको, ज़री लॻल चांबली जुती, हथ में नेठि, सुबुह सवेल जाॻणु, रेडियो तां BBC ॿुधणु, शाह जो रिसालो पाण सां गॾु रखणु, पखी पालणु ऐं वण पोखणु हिन जी आदत ऐं सुञाणप हूंदा हुआ। गुलाब पंहिंजो समूरो ध्यानु अकेले पुट जी पढ़ाई ते धरे छॾियो। हिन पंहिंजी पघार मां पाई पाई बचाए पुट रोशन खे कॉलेज ताईं पढ़ायो, पर यूनिवर्सिटी पढ़ाइण लाइ जॾहिं वटि पैसो खुटी पियो त पुट जे आईंदे ख़ातिर वक़्त खां अॻु रिटायरमेंट वठी पेंशन जे पैसनि मां रोशन जो यूनिवर्सिटी जो ख़र्च भरणु लॻो। तालीम मुकमल थींदे ई रोशन खे 17वीं ग्रेड जी नौकरी मिली वई। हिन ॻोठ अचण खां घटाए छॾियो। माउ जी मौत ते 2 ॾींहंनि लाइ ॻोठ आयो, पर पोइ सालूं लंघे वयूं, हिन ॻोठ जो मुंहुं कोन ॾिठो। गुलाब पुछाऊं ऐं न्यापा कंदो रहियो, पर रोशन ॻोठ कोन आयो। गुलाब खे कंहिं ॿुधायो त रोशन उते शहर में ई शादी करे छॾी आहे। गुलाब हिन जी शादी खे पसंदि जो हक़ सम्झी क़बूल करे वरितो, पर गुलाब खे इहा शिकायत ज़रूरु हुई त रोशन पंहिंजे ॻोठ ऐं पीउ खे बेदर्दी सां विसारे चङो न कयो आहे। ॿुढ़ापण में गुलाब खे पंहिंजे पुट जे सहारे जी घुर्ज हुई। जंहिं वक़्तु गुलाब रोहिड़े जे वण हेठियां छणियल गुल खे हथ में झले नुसरत जी यादनि में ॿुॾल हो, उन वेल संदसि पुराणो यार अलाए रखियो भरिसां अची बीठो। गुलाब खे भाकर पाईंदे चयाईं, यार गुल में छा ॾिठो अथई? गुलाब यादनि जी निंड मां जागी पियो, अलाए रखीअ सां भाकर पाए मिलियो ऐं खेसि पंहिंजे चौरे ते वठी आयो। अलाए रखीअ लाइ चांहि ठाहिण ख़ातिर काठियूं चुल्ह में विझणु लॻो त अलाए रखीअ पुछियसि, हथ जी मानी कॾहिं खां करण लॻो आहीं? गुलाब चुल्ह खे दुखाईंदे वराणियो, यार हिकिड़ी न्याणी हुयमि, साहब पराए पाड़े परणायो। पोइ इलेक्शन में हुन पाड़े हिकिड़ी पार्टी खे वोट ॾिना ऐं असांजे पाड़े ॿी पार्टी खे। पोलिंग ते झेड़ो थी पियो, 2 पाड़ा विड़ी पिया। मरणे पढ़णे अचणु वञणु बंदि। अॻे धीअ जे घरां मानी ईंदी हुई, हाणे मानी त ठहियो, मुर्गो धीअ जो मुंहुं ॾिसण खां ई सिकी वियो आहियां। अलाए रखे मथो खणंदे ॻाल्हि जे सुर खे झलियो, यार असांजे ॻोठ जो बि साॻियो हाल आहे। घर घर खे पियो खाए। किथे कंहिंजो यकसालो पियो कटिजे, किथे मास्तर पियो बदिली थिए, किथे झेड़ो पियो थिए। हिकिड़ा वॾेरा हिकिड़े पासे त ॿिया वरी ॿिए पासे। रोज़ रोज़ पुलिसूं ऐं ऑफिसर अचनि, वॾेरनि जा ख़र्च मुफ़्त वठां लॻी पई आहे। गुलाब थधो साह खणंदे चयो, उहो बि दौर हूंदो हो। ॻोठनि में ॿधी ऐं अमन हो, सब्र ऐं शुक्र जी दौलत हुई। शादियुनि में ताम सादा हूंदा हुआ, पर मोहबतूं ऐं ख़ुशियूं हूंदियूं हुयूं। भला उठ ऐं घोड़ा घुमंदा हुआ त वाह वाह थी पवंदी हुई। अॼुकल्ह महांगा ताम आहिनि, शामियाना आहिनि, रोशनियूं ऐं रंग आहिनि, पर कुल्फ़तूं ऐं कीना वधी विया आहिनि। हल काठियुनि जी छनीअ में का मोहबत हूंदी हुई। अलाए रखिए वॾो शुकारो भरियो ऐं चयाईं, अॻे से में वॾा वण हूंदा हुआ, हाणे उहे वढिजी विया। झंगली जानवर बि शिकारियुनि जो खाज थी विया आहिनि। बरसातूं असण बि घटिजी वियूं आहिनि। अॻे को छोरो ॿाकर ॾोह कंदो हो त 4 चङा ॾोही खे ॾोही करे ॾंड ॾोह कंदा हुआ। हाणे त कूड़ जी कुनी चढ़ी पई आहे। अॻे सॼे ॻोठ जा माण्हू कांभो कढी वथाणनि में अची वेंदा हुआ। रायूं रंभंदियूं हुयूं, कचहरियूं ऐं कोड हूंदा हुआ। उताकनि में सुघड़पणी जो सामान विराइबो हो। आय जो आदर भाव थींदो हो। हाणे त महिमाननि खां बि उताकूं मिसरी वयूं आहिनि। मेज़बाननि वटि महिमाननि जो मान बि मटिजी वियो आहे। हल को वक़्तु हो, प्यार ऐं पाबो मां प्यारल रब में बि का सीरी हूंदी हुई। काजनि में फंडनि जो गोश्त भाव त आङिरियूं खाई छॾियां, पर हाणे त कपह जहिड़ी मुर्गी तोबा। गुलाब चांहि कोपनि में ओते हिकु कोप अलाए रखे न वधाईंदे चयाईं, वक़्त जे हाल जी चाल ॾिसी अखियुनि खे एतबार ई नथो अचे थो कि ही बि असांजा ॻोठ आहिनि। अॻे ॻोठ जी हदनि जा समूरा चरागा, जंगली जीवत, वण, पखी ऐं लंग सभु ॻोठाणनि जी गॾियल मिल्कियत हुया। उन्हनि जो बचाव बि सभु गॾिजी कंदा हुआ। चौपाए माल जो डट हूंदा हुआ। असरवेल हर घर मां विलोड़ जो आवाज़ ईंदो हो। मखण रखियल ॿाझर जी मानी ॾुध सां खाईंदी केॾो चस ॾींदी हुई। सची खिरताई गेह जा वसनान बि वणंदड़ हूंदा हुआ। पर जॾहिं खां खीर विकाणा, तॾहिं सभु कुझु विकिजी वियो।
ऐं पैसो कमीनी शइ थी उभरियो। मोहबत, मुहाबो, माणपो, दंग नंग, रिश्ता नाता कुझु बि साॻियो नाहे रहियो। गुलाब उदास थी पियो ऐं सुर्क सुर्क करे चांहि पीअण लॻो। वॾो सुर्क भरे वरी ॻाल्हाइण लॻो। गुरबत अॻे बि हुई, पर सहप ऐं सादगी हुई। ज़िंदगी में सुकून ऐं ख़ुशियूं हूंदा हुआ। अॼुकल्ह त वठ पकड़ एतिरी वधी वई आहे जो ज़िंदगी बेआरामी बणिजी पई आहे। हबच ऐं लालच एतिरा वधी विया आहिनि जो माण्हू भिटूं ऐं पासाड़ा बि पोखणु शुरू कया आहिनि। अलाए रखे संदसि जुमिले खे झटे वरितो ऐं चयाईं, अॼु तुंहिंजी ढाबी ॿनी मां लंघियसि पिए त ॾिठमि त तुंहिंजा हारी भिट जी पासाड़े जा वण वढे रहिया हुआ। सोचमि गुलाब ते एतिरो अखपूर नाहे जो भिटूं खेड़े। पक सां इहो कमु हारियुनि जो हूंदो। गुलाब खां छिरक निकिरी वियो। कोप में बचियल चांहि बहारजी पई। मुंहिंजा हारी पहिरां थी वञनि, मींहुं वठी जो ईंदा। अॼु मुंहिंजी ॿनी जा वण वढींदड़ माण्हू पक सां वॾेरे याकूब वारा आहिनि, जिन 2 साल अॻु मुंहिंजी ज़मीन जा कूड़ा खाता ठहिराए 2 ॿनियुनि ते कब्ज़ो कयो हो। कामोरनि जी ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पियसि। हक रसाई कोन थी। मुंहिंजो सच सदाईं रिश्वत ऐं सिफ़ारिशी अॻियां हार खाईंदो रहियो। पर अॼु आउं पंहिंजो फ़ैसिलो पाण कंदसि। हाणे याकूब मुंहिंजे जीअरे मुंहिंजी ॿनी मां वण वढे न सघंदो। गुलाब लकुण खणी उथी बीठो। अलाह रखे उथी वञी ॿाह मां झलियसि ऐं सम्झाईंदे चयाईंसि, ॾिस तूं पीरसन माण्हू, याकूब जे टोले खे तूं छा करे सघंदे? हिननि जी पार्टी चढ़ियल आहे, अजायो माण्हू खणंदा। तोखे आउं सलाह ॾियां, ज़मीन जो वारिस तुंहिंजो पुटु रोशन आहे। तूं वटसि वञ, सॼी हक़ीक़त कजांइ। ऑफिसर माण्हू आहे, संदसि हथ डिघा हूंदा, को न को खड़तेल कढंदो। अलाए रखे जी ॻाल्हि गुलाब खे दिलि सां लॻी ऐं चयाईं, वाह जी ॻाल्हि कई अथई। रोशन जी नई ऑफिस जो पतो बि मूं वटि लिखियलु आहे। हींअर ई वञा थो, पर मुंहिंजे हिन पालियल मोर पखी जी पारत अथई। 2-3 ॾींहंनि में मोटी ईंदसि। गुलाब छकरे जे स्टॉप ते पहुतो त परियां संदसि ॿनीअ में याकूब जा माण्हू वण वढे रहिया हुआ। नफ़रत ऐं क्रोध हिन जे वजूद मां थूअर थी फुटी पिया। छकरे में चढ़ी वेठो। छकरे जा लोॾा खेसि पंहिंजी ज़िंदगी जी बसेराई जा महसूसु थिया। ईंदड़ राति हिकु नंढड़े शहर में झूपड़ा होटल ते तरसो ऐं ॿिए ॾींहुं मंझंदि वयल हैदराबाद में रोशन जी ऑफिस में पहुची वियो। रोशन पंहिंजे कमरे में दोस्तनि सां गॾु चांहि पी रहियो हो। गुलाब खे कमरे में ईंदे ॾिठाई त पटे वाले खे रोकण जो इशारो कंदे चयाईं, पोरे खे 5 मिंट ॿाहिरि वियार, फारग थी मिलां थो। गुलाब खे हैरत थी। हिन जो सॻो पुटु हिन खे सुञाणे न पियो सघियो। गुलाब बीहण बिना अॻिते वधंदे चयो, रोशन मूंखे बि न सुञाते, मां तुंहिंजो पीउ गुलाब आहियां। रोशन कुर्सी तां उथी गुलाब जे साम्हूं आयो। गुलाब जे वधायल भाकर खे नज़रअंदाज कंदे खेसि ॿाहनि मां झले ॿाहिरि ताड़ींदे चयाईं, तूं पंहिंजो कमु मोकिलाए, ॿुधाए हलिया मूंसां गॾु। गुलाब वाइरनि जीअं रोशन जे भरिसां हलणु लॻो। रोशन गुलाब जे कन में सरबाट कंदे चयो, बाबा मुंहिंजे मातहत मुलाज़िमनि ऐं दोस्तनि अॻियां तूं पाण खे मुंहिंजो पीउ ज़ाहिर न कर। तुंहिंजी लिबास बेवकूफ़ ॻोठाणे जहिड़ी आहे, मुंहिंजी बेइज़ती न कराए। गुलाब पघर उगंदे झीणे आवाज़ में चयो त पोइ खणी घर जो पतो ॿुधाए, मुंहिंजी नोह जे मथे ते हथ रखणो अथमि। रोशन संदसि ॻाल्हि खे कटींदे वराणियो, न न हरगिज़ न। कलसूम खे मूं ॿुधायो हो त बाबा रिटायर्ड कमिश्नर हो, घणो अघु मरी चुको आहे। हीउ 1000 रुपया वठि ऐं ड्राइवर खे चवां थो तोखे सुठी होटल ते छॾे ईंदो। कमिरो वठिजांइ, ऐं वापसी में तोसां मिलियो वेंदसि। गुलाब जो रतु टहिकण लॻो। ॿांह छॾाईंदे वॾे वाक चयाईं, आउं तुंहिंजो पीउ आहियां, पंहिंजो फ़क़ीर न। पंहिंजी असलियत खे न विसार रोशन। पोशाक हर माण्हू जी ज़ाती पसंदि जो मामिलो आहे, शख़्सियत जो मयार हरगिज़ न। जीअं तुंहिंजो नालो रोशन तुंहिंजी रोशन ख़्याली जी ज़मानत नथो बणिजे, ईअं तुंहिंजी महांगी पोशाक बि तुंहिंजी नीच शख़्सियत खे लिकाए नथी सघे। आउं वञाए थो, पर यादि रख, मुंहिंजी ही मोजली थरी जुती तुंहिंजे ज़र्फ़ खां हर हाल में ॿीड़ी आहे। मुंहिंजो ही नंढड़ो लकुण तुंहिंजी शख़्सियत खां घणो वॾो आहे। ही पुराणा कपिड़ा तुंहिंजी कारी दिलि खां वधीक साफ़ सुथरा आहिनि, ऐं मुंहिंजे हिन अछे पटके जो हर वर
तुंहिंजे कूड़े ठठांदड़ जे कमीने बहरूप ते भूंडो आहे ऐं तुंहिंजे 1000 रुपयनि जे नोट ते थुकण बि पसंदि न कंदुसि। ऑफिस जे कमरनि मां सभु मुलाज़िम ॿाहिरि अची विया, हिक ॿिए सां सड़बाट करण लॻा। रोशन पंहिंजी शर्मिंदगी खे लिकाइण लाइ वॾे आवाज़ में चयो, ही झूठ को सफ़ा मेंटल केस आहे, वञण ॾियोसि। पंज टहकनि जा टोला ऑफिस जी दीवारनि सां टकराइजण लॻा। गुलाब तेज़ तेज़ विखूं खणी वञण लॻो। ॿाहिरि रोड ते आयो त गाॾियुनि जा हारन कुतनि जियां भौंकण लॻा। हिन जो ज़हन उन सुकल वण जियां थी पियो जंहिंखे हिक ई वक़्तु कई कुहाड़ा कपींदा आहिनि। हिन जूं सोचूं खिप जूं काठियूं बणिजी पियूं, जिन मां वक़्त जो ॿारड़ो टांडो ॿारण लाइ आॻियो कढी रहियो हो। रोड ते हलंदे हिकु कार जे हेठां ईंदे ईंदे बचियो। कार जे ड्राइवर दरी मां मोह कढी खेसि 2-3 अॻिरां अखर चया ऐं अॻिते वधी वियो। गुलाब नौणो फेरियो ई मस्त अॻियां हिकु रक्षा ब्रेक कयो। रक्षा ड्राइवर खिलंदे चयो, चाचा कर्ज़ में झलियल आहीं छा? रक्षा ड्राइवर खिलंदे अॻिते गुज़री वियो। पुरहुजूम रस्ते ते गुलाब खे पंहिंजी ज़िंदगी बेमाना ऐं क़ाबिल नफ़रत महसूस थी। हिन सचपच कंहिं गाॾी हेठां अची ज़िंदगी खां इंतकाम वठण जो फ़ैसिलो करे वरितो। साम्हूं ईंदड़ कार जे अॻियां अचण जी कोशिशि कयाई त कार ज़ोरदार ब्रेक सां बीह रही। कार जा टायर चीचाट करे फिरण बंदि थी विया ऐं ज़िंदगी हिकु भेरो ॿीहर हिन खे हाराए वई। हिकु ख़ूबसूरत नौजवान औरत ड्राइविंग सीट तां लही गुलाब जे साम्हूं अची बीठी। इंतिहाई एहतराम सां चयाईं, साईं तव्हां मास्टर गुलाब त न आहियो? जेको कुझु थियो हो, जेको कुझु थी रहियो हो, तंहिं गुलाब खे एतिरो त बदिल बणाए छॾियो हो जो हिन जो कंहिं लफ़्ज़, कंहिं रिश्ते, कंहिं वास्ते ऐं कंहिं जुमिले ते को बि एतबार न रहियो हो। हू बेएतबार अखियुनि सां औरत खे ॾिसणु लॻो। औरत जे नेणनि ऐं नक्शनि में नुसरत जा अक्स हू बहू नज़र आयसि। औरत इंतिहाई महसूमियत मां चयो, आउं नाज़िया आहियां, अव्हां जी शागिर्दाणी हुजण ते फ़ख़्रु अथमि। गुलाब पंहिंजो हथु औरत जे मथे ते रखी छॾियो। नाज़िया बिन इज़त सां गुलाब खे कार में विहारे पंहिंजे ऑफिस वठी आई। मुलाज़िमनि अॻियां फ़ख़्र सां गुलाब जो तारफ़ कराइण लॻी। ही आहे उस्ताद गुलाब, शाह साई जो पारखो ऐं सुघड़, ऐं 4थे क्लास में साईं जी शागिर्दाणी हुयसि। मूं पंहिंजी ज़िंदगी में साईं जहिड़ो महान माण्हू नाहे ॾिठो। गुलाब सोचियो, पुटु रोशन खे पढ़ाइण बदिरां धीउ सुखा खे पढ़ायां हाथ पक सां नाज़िया जीअं दिलि खे थधो छंडो हणिया। नाज़िया गुलाब खे घर वठी आई। लंच करण खां पोइ ॿई नुसरत जे कमरे में आया। गुलाब दीवार ते अखियूं अटकाए छॾियूं। संदसि जवानी जी तस्वीर नुसरत जे फोटू भरिसां भित ते फ्रेम में लॻल हुई। नाज़िया रिमोट खणी टीवी ऑन कई। टीवी ते ख़बरूं हली रहियूं हुयूं। नाज़िया चयसि, साईं तव्हां ख़बरुनि ॿुधण जा ॾाढा शौक़ीन हुया? गुलाब कंध नोॾियो ऐं चयाईं, हा, अञा ताईं रेडियो तां BBC जूं ख़बरूं रोज़ ॿुधंदो आहियां। नाज़िया खे कुझु यादि आयो। नुसरत जे अलमारी में रखियल पुराणो रेडियो खणी गुलाब खे ॾींदे चयाईं, ॻोठां लॾण वहिल अव्हां जो ही रेडियो अम्मा गॾु खणी आई हुई ऐं संभाले रखियो अथसि। गुलाब जी हैरत जी हद न रही। काफ़ी साल नुसरत जे घर विसरी वियल रेडियो नुसरत संभाले रखियो हो। गुलाब बेताबी मां पुछियो, नुसरत किथे आहे? नाज़िया वरायो, अम्मा सुबुह सवेरे ड्राइवर सां गॾु कार में केॾांहुं निकिरी वई आहे। ॾाढी देरि थी चुकी आहे, अञा नाहे पहुती। उन ई वक़्तु नाज़िया जे मोबाइल जी फ़ोन जी घंटी वॻी। नुसरत जे नंबर तां कॉल अची रही हुई। नाज़िया भौंकी, अम्मा जी कॉल आहे। कॉल वसूल कंदे स्पीकर खोले छॾियईं। साम्हूं संदसि ड्राइवर जो आवाज़ आयो, बाजी अव्हां जल्द सिविल अस्पताल पहुचो। नाज़िया उथी बीठी ऐं पुछियाईं, छो ख़ैर त आहे? ड्राइवर जो ॾकंदड़ आवाज़ आयो, अॼु मैडम घरां निकिरंदे ई ड्राइविंग सीट संभाले वरिती। आउं पोईं सीट ते वेही रहियसि। मैडम हेकलनि रस्तनि ते बेमक़सद गाॾी दौड़ाईंदी रही। रखी रखी हिकु शहर झूंगारे रही हुई। आया आस थियाम ॿारो चा बभोर में,
ऐं पोइ मैडम गाॾी जो रुख भिटशा ॾांहुं मोड़े छॾियो। भिटाई जी दरगाह तां हाज़िरी भरे जीअं ई ॿाहिरि निकिती संदसि अखियूं ओपरियूं ऐं पुरस्रार थी पियूं। वापसि ईंदे कार जो साम्हूं ईंदड़ हिकु ट्रालर सां टकर थी पियो ऐं मैडम खे काफ़ी घणा धक लॻा आहिनि। नाज़िया ऐं गुलाब सिविल अस्पताल जे एमरजेंसी वार्ड पहुता त डॉक्टरनि खेनि ॿुधायो मैडम खे होश अची वियो आहे, पर हू हर गुलाब ऐं नाज़िया नाले रिश्तेदारनि जो पुछी रही आहे। रूम नंबर 12 अथसि। गुलाब ऐं नाज़िया रूम नंबर 12 में हिक ई वक़्तु दाख़िल थिया। नुसरत जूं अखियूं गुलाब जे चहिरे ते अटकी पियूं। ॼण खे सुञाणण जी कोशिश करे रही हुई। चिटे आवाज़ में शाह जो पैर उचारियईं। हीअं ओॾा सिपरी हुआ किथ सवें, मूंसे वेल वाटूं कयूं तूं किथों वें, मूं भायो मोए पर जानब आहीं जीअरो। गुलाब खे पंहिंजो वजूद वर्जंदे महसूस थियो। अंदर जी दुनिया उन अंधार भंवरे जहिड़ी लॻसि, जंहिंमें रोशनी जो को बि किरणो भुलिजी बि नाहे ईंदो। चओ तरफ़ चमड़नि, नांगनि ऐं विछुनि जा वजूद हूंदा आहिनि। चंद लम्हनि जे वक़फ़े खां पोइ नेठि गुलाब नुसरत जे अखियुनि में अखियूं मिलाईंदे शाह जो बैत उचारियो। उते ई आहीं जिते अवां छॾियूं, अखियूं अब्दुल लतीफ़ चए माॻ न मटाईं, जे ॿिए दरवाजा आहिनि त कढी कांवनि खे ॾियां। नुसरत जे चपनि ते लाज़वाल मुर्क तरी आई। चहिरे ते सदाबहार सुकून छाइजी पियो। झीणे आवाज़ में बैत उचारियईं, पर बैत पूरो थी न सघियो। साह जो सॻो टुटी पियसि। बैत जी हिक ई सिट कमरे में वाक़ा कंदी रही। बसि दोस्तो, इहा हुई अॼु जी कहाणी, जेका उमेद तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। दोस्तो, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति कमेंट सेक्शन में वञी पंहिंजी राय ज़रूरु लिखंदा। ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु बेल जे बटन खे पिणु दॿाईंदा, त जीअं हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। दोस्तो, तव्हांखे जेकॾहिं हीअ कहाणी पसंदि आहे त हिनखे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। थैंक यू।